अठहठ मौरी शहर इताद पारां इल्म परायो सिंध सवारियो जे सर हेठ रैली कढी जेका मुख़्तलिफ़ चौकनि खां थींदी चांडिया मार्केट वटि पहुती, जंहिंखे समाजी इतिहाद जे चेयरमैन वरेर हुज़ूर बख़्श बिरोही, उस्ताद लियाक़त अली बिरोही, नौमान गनी बिरोही, बेजल जपाल मोहम्मद नवाज़ चांडियो, उस्ताद अब्दुल वहाब बिरोही, मजनू सोलंगी, एहसान लाशारी, अब्दुल गनी बिरोही, शाहनवाज़ बिरोही, वडेरो गुलाम हैदर बिरोही, यंग मरी इतिहाद जे सदर लियाक़त अली मरी, प्रेस क्लब अठहठ मौरीअ जे सदर कादिर बख़्श बिरोही, डॉक्टर आसिफ वाराई, गुलाम सरवर कासकेली, अली हसन बिरोही, डॉक्टर ज़ुल्फ़कार बिरोही ऐं ॿियनि रैलीअ खे ख़िताब कंदे चयो त इल्मु परायो सिंध सवारियो जे सिरे हेठि BR टाइम न्यूज़ जो सक़ाफ़त वारो फ़ैसिलो साराह जोॻो आहे। अलहमदुलिल्लाह जो ख़ुशी जो ॾींहुं आहे। सिंध उहा तहज़ीब आहे जेके पुराणियूं तहज़ीबूं आहिनि, जीअं मिस्र जी तहज़ीब आहे, टेक्सला हड़प्पा जी तहज़ीब आहे, पर उनजे बनिस्बत सिंध जी जेका तहज़ीब आहे मुंहिंजो दड़ो खां वठी अगरि तव्हां तारीख़ी लिहाज़ सां ॾिसंदव त किथे उनखे 5000 साल चयो थो वञे, किथे तमाम